कोतरी खां ख़बर शामिल कई पिया। गुलाम असगर हुलियो जे रिपोर्ट मुताबिक रसूलाबाद बरसा गोठ बेड़ो गांगरो जा रहवासी प्रेस क्लब कोटली कबीर पहुची करे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रिटायर फौजी मोहम्मद पिंजल गांगरो, निजामुद्दीन गांगरो, अब्दुल गफूर गांगरो, दायम अली गांगरो ऐं ॿियनि चयो त असांजे ज़मीन ते गुलाम नबी गांगरो, मियांदाद गांगरो, अली मुराद गांगरो, मूसा गांगरो, खान मोहम्मद गांगरो, रजिब गांगरो ऐं ॿिया असांजी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहिनि था। उन्हनि वधीक चयो त कुझु ॾींहं पहिरियां असांजो फ़ैसिलो क़ुरान पाक ते रईस अली गुल जरवार कयो हो, जंहिंमें हू कूड़ा साबित थिया ऐं उते फ़ैसिलो क़बूल कयो ऐं वापसी ॻोठ पहुचण ते फिरी विया ऐं उन्हनि ॿाहिरि जा क्रिमिनल माण्हू घुराया ऐं ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। जॾहिं त 3 ॾींहं अॻु असांजे घरनि जी दीवार भरिसां फायरिंग कई ऐं दीवार ते चढ़ण जूं कोशिशूं पिणु कयूं वयूं, जॾहिं त असांजा ॿार बच्चा बि ॿाहिरि निकिरी नथा सघनि। सॼे ॻोठ में हिरास लॻो पियो आहे। वधीक चयो त असांजे ॻोठ में ज़मीन ते वेठल क्रिमिनल माण्हू असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि वधीक चयो त असां ते हमिलो बि थियो आहे। असां रसूलाबाद चौकीअ ते इतला ॾिनो पर पुलिस जाइ वार ते पहुची करे मुखालिफ़ धुर सां मिली करे हली वई, जॾहिं त पुलिस खे सभु ख़बर हूंदे बि ख़ामोश आहे। जॾहिं त कब्ज़े ते वेठल माण्हू शिकारपुर वासी आहिनि, वॾनि ॾोहनि में घुरबल आहिनि। उन्हनि वधीक IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर ऐं हद जे SHO ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त ख़ुदा असां सां इंसाफ़ कयो वञे, कब्ज़े ते वेठल ॾोहारी माण्हुनि खे गिरफ़्तार करे असांजी ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु करायो वञे।